बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं इम्तियाज़ हुसैन मेमन पुर ग़ुलाम हुसैन मेमन बैठल ईदगाह मोहल्लो न्यू सैदाबाद। रोज़ानी कोशिश अख़बार जो रिपोर्टर आहियां ऐं नेशनल प्रेस क्लब न्यू सैदाबाद जो सदर पिणु आहियां। जीअं त आउं पाकिस्तान जो हिकु इज़तदार ऐं कानून जो पासदार शहरी आहियां। गुज़र केतिरनि सालनि खां हिकु शख़्स मोहम्मद क़ासिम वलद ख़मीसो ख़ान कंबरानी वेठल न्यू सैदाबाद जेको आवाज़ टीवी जो रिपोर्टर आहे, मूंखे मुख़्तलिफ़ नमूननि सां तंग ऐं ब्लैकमेल ऐं हिरासमेंट करे रहियो आहे। मूं बार बार इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन ऐं सहाफ़ी हज़रात खे अर्ज़ु कया आहिनि त मुंहिंजी हिन मां जान छॾाई वञे, मगर हीउ जेको हिकु चैनल आवाज़ टीवी जो रिपोर्टर आहे, इहो मूंखे फेसबुक सोशल मीडिया तोड़े अख़बारुनि में ग़लति ऐं नाज़ेबा इल्ज़ाम हणी मुंहिंजे किरदार कशी करे रहियो आहे, मुंहिंजे साख ऐं इज़त ते हमला करे रहियो आहे। उनजी मूं केतिरनि सहाफ़ी दोस्तनि ऐं मुअज़्ज़िज़नि खे शिकायत कई आहे, पर मुंहिंजो तदारक न थियो आहे। ताज़ो 2-3 ॾींहं पहिरीं क़ासिम कंबरानी सन फेसबुक ID तां मुंहिंजे फैमिलीअ मथां ग़लति ऐं नाक़ाबिले बर्दाश्त पोस्टूं रखियूं, जिन जो तफ़सील बि मूं वटि आहे ऐं मूं इन जो स्क्रीन शॉट वठी रखिया आहिनि। उनखां अलावा हीउ नाज़ेबा ऐं मोतमार धमकियूं ॾींदो रहंदो आहे। फेसबुक कमेंट ऐं व्हाट्सएप ते इंतिहाई बेहूदा मैसेज लिखंदो रहंदो आहे। हीउ हिकु सहाफ़ी हुअण जे नाते आवाम लाइ आज़ार बणियल आहे। हिन केतिरनि ई शहर जे नियाणियुनि खे ब्लैकमेल करे मुख़्तलिफ़ बहाननि सां उन्हनि जे इज़तुनि तां खेॾे उन्हनि जूं तस्वीरूं कढी उन्हनि खे ब्लैकमेल करे उन्हनि खां पैसा, सोना, ज़ेवर ऐं ॿियो सामान फुरींदो रहंदो आहे। ऐं इहा इन जी आदत आहे त कंहिं न कंहिं बहाने सां पंहिंजी जॻहियुनि ते नियाणियुनि खे घुराए उन्हनि जूं इज़तुनि सां खेॾंदो रहंदो आहे। हीउ हिकु ज़ानी ऐं हिकु क्रिमिनल माण्हू आहे। हिन न्यू सैदाबाद थाणे ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन ते हिन जे पुट ते इहो चोरियुनि, माण्हुनि सां विढ़णु ऐं ॿियनि वाक़िअनि जूं FIR पिणु दाख़िल थियल आहिनि। हिन जी तहक़ीक़ात कई वञे त हिन जो ज़रिया मुआश छा आहे। हिन जो ज़रिया मुआश ब्लैकमेलिंग, माण्हुनि ऑफिसरनि ते दरख़्वास्तूं करे तंग करणु, उन्हनि खां पैसा वठणु आहे। जीअं त हिन मुंहिंजी इज़त, मुंहिंजे ख़ानदान जी इज़त ते वक़्तु ब वक़्तु हमला कंदो रहंदो आहे। हिन दरख़्वास्त सां गॾु जेको आउं तव्हां सां ॻाल्हायां पियो, हिन फेसबुक ते हिन छॾियल हिन जूं जेके पोस्टुनि जा स्क्रीन शॉट बि मूं वटि रखियल आहिनि, जेके बि आउं पेश करण लाइ तयारु आहियां। इन सिलसिले में आउं काल्ह न्यू सैदाबाद थाणे ते मूं इन ते NC दाख़िल कराई ऐं मूं दरख़्वास्त जमा कराई ऐं जेके हिन मुंहिंजे ख़िलाफ़ु ऐं मुंहिंजे ख़ानदान फैमिली जे ख़िलाफ़ु स्क्रीन शॉट छॾिया, जेके पोस्टूं छॾियूं उन स्क्रीन शॉट जमा कराया। उनखां पोइ आउं 2-3 दफ़ा थाणे ते वियो आहियां त SHO साहिबु जेको फिदाउल्ला भयो साहिबु आहे, उन सां मुंहिंजो राब्तो न थियो ऐं मूं हुन सां फ़ोन ते ॻाल्हायो त हिन जो चवणो हो त आउं सरकारी कम सां इहो जेको हींअर ॿाहिरि आहियां ऐं आउं तोसां पोइ ॻाल्हायां थो। तंहिं हूंदे बि हिन मूंसां न ॻाल्हायो ऐं राति देरि सां हिन मूंखे चयो त क़ासिम खे मूं घुरायो आहे। उन मूंखे चयो आहे त मूं हिन जे ख़िलाफ़ु कोन लिखियूं आहिनि पोस्टूं ऐं मूं ईअं लिखियूं आहिनि त मूं SHO खे चयो त जेकॾहिं हिन मुंहिंजे ख़िलाफ़ु कोन्हनि लिखियूं त तव्हां हुन खां इहो त पुछी सघो था त हीअ तव्हां कंहिं ते लिखियूं। हू लिखे थो हिकु सहाफ़ी त हिकु सहाफ़ी, उहो कहिड़े सहाफ़ी ते थो लिखे? जेकॾहिं आउं न आहियां त ॿियो कहिड़ो सहाफ़ी आहे? मूं ते हुन घटिया इल्ज़ाम आया आहिनि, मुंहिंजे इज़त ते हुन खेॾियो आहे हुननि ऐं पुलिस SHO मूंसां ताउन करण लाइ तयारु कोन्हे को ऐं इहो बि हुन जी मदद पियो करे। आउं हिकु बाज़ शहरी आहियां। मुंहिंजी जेका शराफ़त या मुंहिंजी जेके ॻाल्हियूं आहिनि उनजो
आउं त सम्झां थो मुंहिंजे जग जेको आहे शायदि ॾींदो। ऐं हू जेको क्रिमिनल माण्हू आहे कासिम कमराणी, उन जे बारे में बि जेको अवाम हिन खां तंग आहे, जेको हिन खां सभु तंग आहिनि, ऐं हिन मूंसां गॾु ॿियनि सहाफ़ी दोस्तनि ऐं अवाम खे बि तंग कयो आहे। उन्हनि खे बि वक़्तु वक़्तु परेशान कंदो रहियो आहे। त मुंहिंजो हिन सॼी इंतिज़ामिया खां, सिंध हुकूमत खां ऐं असांजे इतलात खाते खां पुरज़ोर मुतालबो आहे त कासिम कमराणी जेको हिकिड़ो बदकिरदार माण्हू आहे, हिन बदकिरदारी सभिनि ते आया आहे ऐं इन बदकिरदारीअ जो आउं बि शिकार थियल आहियां ज़ाती तौर ते। ऐं हिकु बाज़ शेरी जे हैसियत में आउं चवां थो त हिन मुंहिंजे साख ते इज़त ते हमिलो कयो आहे, उन लाइ मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंसां कानूनी तौरु इंसाफ़ कयो वञे। कासिम कमराणीअ खे कानून जे वकड़ में आंदो वञे ऐं हिन खे गिरफ़्तार करे ऐं हिन जे सोशल मीडिया, फेसबुक, व्हाट्सएप, मैसेंजर जी तहक़ीक़ करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं हिननि जे अकाउंटनि खे ब्लॉक कयो वञे। ऐं हिकु दफ़ो वरी बि पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि, ख़ासि तौर ते PFU जे ज़िला मटियारी ऐं ॿियनि दोस्तनि खे ऐं जेके ॿियूं बि प्रेस क्लबूं आहिनि, सॼी सिंध जूं प्रेस क्लबूं आहिनि, उन्हनि खे ऐं उन्हनि जा मीडिया सेंटर जेके आहिनि ऐं जेके मीडिया जा इदारा आहिनि, ऐं उन्हनि खे गुज़ारिश थो करियां त हिन ज़ानी बदकिरदार माण्हू ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे ऐं हीउ जेको कानून जूं हर वक़्तु धॼियूं उॾाईंदो आहे ऐं वक़्तु ब वक़्तु माण्हुनि सां नाजाइज़ूं कंदो आहे, त उन जे ख़िलाफ़ तहक़ीक़ात कई वञे, वॾे पैमाने ते तहक़ीक़ात कई वञे। ऐं IG सिंध, वज़ीर दाख़िला हुकूमत सिंध ऐं इतलात खाते जे मिनिस्टर, सीनियर मिनिस्टर शब्जीर मेमन साहब ऐं ॿियनि सभिनी खां घुर थो करियां त आउं हिकिड़ो बाज़ शहरी आहियां ऐं मुंहिंजी बि तहक़ीक़ात कई वञे। जेकॾहिं आउं गिल्टी आहियां त मूं ते क़दम कयो वञे, जेकॾहिं हू गिल्टी निकिरे थो त हुन ते क़दम खणणु हू को मथां कोन लही आयो आहे। इतबार कंदो हुन जेको मूंसां कयो आहे उहो आउं थो ॼाणा, मुंहिंजो खून टहिके पियो। इंतिज़ामिया मुंहिंजी मदद नथी करे। आउं कानून जो मूं सहारो वरितो, कानून मूंसां इहो रवैयो थो रखे त हीउ थो चए त नालो शायदि मूं हिन जे बारे में कोन लिखियो आहे। अदा SHO साहब, आउं तोखां पुछां थो त तूं हुन खां पुछ न त जेकॾहिं तो हिन ते न लिखियो आहे त कंहिंजे लिखियो अथई। उहो साहब बि कहिड़ो आहे जंहिंजे नाले तो घटि वधि थो ॻाल्हाइनि, उन ख़ानदान जे ख़िलाफ़ तो घटि वधि ॻाल्हायो आहे। अॻु में बि हिन मूं ते जॾहिं आउं नौकिरी में हूंदो हुउसि तॾहिं मूं ते हुन दरख़्वास्तूं कयूं ऐं मूंखे ब्लैकमेल कंदो रहियो। मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं सभिनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त महिरबानी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त को बि जेको क़दम मूं खयो थी सघे थो त परेशान थी ख़ुदकशी करियां। त इन जो ज़िम्मेवार हिते जी ज़िले इंतिज़ामिया, सिंध हुकूमत ऐं कासिम कमराणी ऐं उन सां गॾु जेके उन जा साथारी आहिनि, उहे उन्हनि खे ज़िम्मेवार करार ॾींदुसि। इंतिहाई हिन मां इहो माना मुंहिंजो हालत मुंहिंजी कैफ़ियत तव्हांखे छा त ॿुधायां जेको मूंखे हुन मूंसां ज़ुल्म कया आहिनि। मजबूर थी हीउ बयानु पियो ॾियां, न त मूं पहिरीं त कानून जो सहारो वरितो न। कानून मूंसां छा कयो। हिन IG सिंध पुलिस, वज़ीर दाख़िला खां, ज़िया लंजा साहब खां, इन्हनि सभिनी खां मुतालबो थो करियां, शर्जील मेमन साहब खां मुतालबो थो करियां त मुंहिंजे हिन मामले जी इंक्वायरी मूंखे कई वञे। उन इंक्वायरी में हुन चवां थो सैदाबाद जे SHO या DSP सैदाबाद उनखे शामिल न कयो वञे, छो कासिम कमराणी सां पुट आहिनि ऐं मूंखे इंसाफ़ खपे। कंहिंजे मथां कहिड़ो बि ऑफिसर मुक़ररु करे मुंहिंजी इंक्वायरी करी वञे, मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त ख़ुदकशी करण ते मजबूर थी वियो आहियां। ऐं मूं ख़ुदकशी कई
त सभु जेके अमलदार आहिनि ऐं जेके मीडिया पर्सन हिननि सां गॾु आहिनि ऐं क़ासिम कंबराणी जेको आहे इहे हिन में ज़िम्मेवार हूंदा। महिरबानी।